अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल डोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचींदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो आवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो हैदर जेको आहे रेस मंसूर सां जेल में मिलण वेंदो। रेस मंसूर उनखे चवंदो त तोखे हाणे कुझु बि नाहे करिणो, रुॻो मां हितां हिकु चकर आज़ाद थिया त पोइ मां इन रेस शाहनवाज़ खे ईअं त करे छॾींदुसि जो हू आईंदा यादि कंदो, छो जो उन मूंखे बार बार धोखा ॾिना आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं पीरियल घणो परेशान हूंदा। हू हाणे अली खान जो अचण जो इंतज़ार कंदा, यानी पोइ हू इहो सोचींदा त हू रेज़न वारा यानी अली खान खे ज़िंदा छॾींदा या उनखे मारे छॾींदा। हाणे असांखे उनजो इंतज़ार करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ ॾाढो परेशान हूंदो। रेस शाहनवाज़ चवंदो त रेस मंसूर हाणे मूं लाइ ख़तरो थी वेंदो, जो हुन हाशिम खे ॾिसी वरितो। जेकॾहिं हाशिम खे ॾिसी न वठे हा त पोइ इहो कमु सवलो हो, यानी रेस मंसूर हाणे मुंहिंजे कंध में पइजी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे अली खान खे मारे ऐं अली खान जो लाश मुराद तरफ़ रवानो कंदा। यानी पोइ मुराद जा होश ख़ता थी वेंदा ऐं पोइ मुराद हिननि सां सिधो जहिड़ो कंदो। यानी डोलाब ड्रामे में हाणे मज़ो थींदो जो ही पाण में टकरजी पवंदा। ऐं ककर रेज़न खे चवंदो त हाणे असां न ई वरी मुराद खे माफ़ कंदासीं, न ई वरी रेस मंसूर खे, छो जो हुननि मिठल खे मारियो आहे। ऐं असां बि हाणे उन्हनि जे घर खे दोज़ख बणाए छॾींदासीं, यानी हुन जे घर में हर ॾींहुं ऐं हर राति मातम हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ पुलिस खे चवंदो त तोखे हाणे जेतिरा वणे रेस मंसूर जे मथां केस दाख़िल कराए छॾ, छो जो उनखे फाही अची वञे ऐं हू कॾहिं बि आज़ाद थी न अचे। उनजे करे तूं उनजे मथां केस दाख़िल ॿिया केतिरा बि करे छॾ, जीअं हू कॾहिं बि आज़ाद थी ॿाहिरि न अचे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।